वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत करनासीन अहम खबर से। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण है त अल्लाह के करम से पाकिस्तान में कोविड-19 की सूरत-हाल ज़ाब्ते में है। 5 खां 12 सालन ताईं जे ॿारनि जी वैक्सीनेशन यकीनी बणाई वञे। पाकिस्तान के दंगन ऐं हवाई अड्डन ते अचवञ ते स्क्रीनिंग असराइती कई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो यो चवण है। अहम खबर है, अवां खे ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं। शहबाज शरीफ जो चवण है त अल्लाह के करम से पाकिस्तान में कोविड-19 की सूरत हाल ज़ाब्ते में आहे। 5 खां 12 सालन ताईं जे ॿारनि जी वैक्सीनेशन के यकीनी बणायो वञे। पाकिस्तान के दंगन ऐं हवाई अड्डन ते अचवञ ते स्क्रीनिंग असराइती कई वञे। एक बार ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अल्लाह जे करम सां पाकिस्तान में कोविड-19 की सूरत हाल ज़ाब्ते में आहे। 5 खां 12 सालन ताईं जे ॿारनि जी वैक्सीनेशन यकीनी बणाई वञे। वज़ीर आज़म जो चवण आहे त पाकिस्तान जे दंगन ऐं हवाई अड्डन ते अचवञ ते स्क्रीनिंग असराइती कई वञे। एक भेरो ॿीहर अवां खे अहम खबर का आगाह करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवण आहे त अल्लाह जे करम सां पाकिस्तान में कोविड-19 की सूरत हाल ज़ाब्ते में आहे। 5 खां 12 सालन ताईं जे ॿारनि जी वैक्सीनेशन यकीनी बणाई वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त अल्लाह जे करम सां पाकिस्तान में कोविड-19 की सूरत हाल ज़ाब्ते में आहे। अहम खबर अवां खे ॾियूं पिया। वज़ीर आज़म चवे थो 5 खां 12 सालन ताईं जी उमिरि जे ॿारनि जी वैक्सीनेशन यकीनी बणाई वञे। पाकिस्तान जे दंगन ऐं हवाई अड्डन ते अचवञ ते स्क्रीनिंग असराइती कई वञे। तफसील मालूम कंदासे। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां सां लाइन ते मौजूद है। जी कुर्बान, वज़ीर आज़म जे हवाले से वधीक छा चवण आहे? जी बिल्कुल, वज़ीर आज़म शहबाज शरीफ अज कोरोना के हवाले से एक अहम बयान जारी किया है, इजलास भी मुनक़द किया है। उनमें उनजो वज़ीर आज़म जो चवण हो त कोरोना 19 की सूरत हाल से पाकिस्तान में काबू पातो वियो है। जेकी सूरत हाल है उहा काबू में है। वज़ीर शहबाज शरीफ चयो त 5 खां 12 साल के ॿार आहिनि उहो 100% जेका वैक्सीनेशन आहे उनखे यकीनी बनायो वञे। पाकिस्तान के सरहदन ते हवाई अड्डन ते जेका आमद रफ़्त है मुसाफ़िरनि जी उनकी स्क्रीनिंग के यकीनी बनायो वञे। ऐं उन सां गॾु पाकिस्तान के गुज़िरियल 15 हफ़्तनि में कोविड के हवाले सां जेके मामला थिया आहिनि उन ते जेका इजलास में इत्मीनान जो इज़हार किया वियो आहे त सूरत हाल जेका है वो एॾी गंभीर न आहे। पाकिस्तान माज़ी में गुज़िरियल साल खां जेके कदम खया उन जा असरात नतीजा साम्हूं अची रहिया। जी ठीक है कुर्बान बलोच, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।